ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़रीन अवां सां शेयर करें 27 आईनी तरमीम बाबत सुप्रीम कोर्ट के सीनियर जज जस्टिस अथर मिनुल्लाह बि चीफ जस्टिस के ख़त लिखी छॾियो आहे। जस्टिस अथर मिनुल्लाह पारां चीफ जस्टिस का जुडिशियल कॉन्फ्रेंस घुराइण जो मुतालबो कयो वियो आहे। सुप्रीम कोर्ट अक्सर ताक़तवरनि सां गॾु बीठी रही अवाम सां गॾु न। ख़त में वधीक ॼाणायो वियो आहे त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी फाही अदलिया जो मौफ़ न थियण जोॻो ॾोह हो। नेशनल अवामी पार्टी के उन्हीं अदालत ज़रिए कलदम कयो वियो। बेनज़ीर भुट्टो, नवाज़ शरीफ़ ऐं मरियम नवाज़ ख़िलाफ़ कार्रवायूं बि हिक ई सिलसिले जूं कड़ियूं आहिनि। बानी पीटीआई सां थींदड़ सुलूक बि उन्हीं जबर जी कड़ी आहे। हलफ़ तक़ाज़ा करे थो त असां अदलिया ते अवाम जे एतमाद जो दिफ़ा करियूं। सच ॼाणूं था पर उहो सिर्फ़ चांहि खाननि या चैम्बर ताईं महदूद आहिनि। अदलिया जी आज़ादी खे केतिरा ई भेरा अंदरां नुक़सान पहुचायो वियो आहे। जस्टिस अथर मिनुल्लाह जो इहो चवणु हुयो इस्लामाबाद हाई कोर्ट में जेको थियो उन जो क्लासिक मिसाल आहे। हिकु खुलियल सच आहे त जेको जज सच ॻाल्हाईंदो आहे उहो इंतकाम जो निशानो बणिजी वेंदो आहे। जेको जज नाहे झुकंदो उन जे ख़िलाफ़ एहतिसाब जो हथियार इस्तेमालु कयो वेंदो आहे। अदलिया खे अॼु 2007 खां वधीक ख़तरा आहिनि। तव्हांजो रद्द अमल तय कंदो त तव्हांजो नालो तारीख़ में कीअं यादि रखियो वेंदो। इहो तय थींदो त तव्हां तारीख़ में सुप्रीम कोर्ट जो दफ़न कंदड़ चीफ जस्टिस तौरु सुञाता वेंदव या उन खे दफ़न करण वारनि में। जस्टिस अथर मिनुल्लाह ख़त में इहो ॼाणायो आहे। 27वीं आईनी तरमीम बाबति सुप्रीम कोर्ट जी सीनियर जज जस्टिस अथर मिनुल्लाह बि चीफ जस्टिस खे ख़त लिखी छॾियो आहे।